थरपारकर राजस्थान ऐं मारवाड़ वारे इलाइक़े में घरनि जे अंदरि सक़ाफ़ती ऐं थरी लिबास राजस्थानी मारवाड़ी लिबास कीअं तैयारु थींदो आहे। अचो त अॼु हिन वीडियो में इहो समूरो तफ़सीली मंज़र ॾिसूं ऐं ख़ूबसूरत कारो काकरेचो, कारो ऊदो, पड़ा ऐं थरी लिबास तैयारु कंदड़ माहिर कारीगर खां तफ़सीली कचेरी करियूं। न्यू चोर शहर जो रहवासी दिलीप कुमार खत्री तोड़े ॿी खत्री बिरादरी अॼु बि हज़ारे सालनि खां पंहिंजे अबाणनि ॾाॾाणनि जी किरत खे पंहिंजे लगन ऐं महिनत सां क़ाइमु रखियो अचनि ऐं उहे थरी पड़ो, गज, चुनरियूं ओढ़ण कीअं रंगीन था, कीअं तैयारु कनि था, कहिड़े मरहले मां गुज़ारीनि था, इहो समूरो मंज़र संदसि ज़बानी ॿुधूं ऐं ॾिसूं त हूअ इन सॼी तयारी में कहिड़ियूं कारीगरियूं इस्तेमालु कंदा आहिनि। अचो त दिलीप कुमार खत्री खां इहो बि मालूम करियूं त हिकिड़ो पड़ो मार्केट में केतिरी क़ीमत में वेंदो आहे ऐं उनखे तयारु करण जे लाइ केतिरो वक़्तु लॻंदो आहे। इन समूरी सूरत हाल बाबति तव्हांखे तफ़सीली गौर वीचार सां दिलीप कुमार खत्री ॿुधाए थो। अचो त ॿुधूं। जो न्यू चोर शहर जो रहवासी आहे ऐं ख़ासि तौर ते रंगावती कमु जेको आहे उन जो इंतिहाई माहिर तसवर कयो वञे थो। अचो त पाण राजस्थानी थरी ऐं लोक मारवाड़ी जेको लिबास आहे जंहिंमें पड़ो, कंजरियूं ऐं ॿियूं जेके शयूं चुनरियूं आहिनि, इहे उन्हनि जी रंगावत, रंग, उन्हनि जो हुनर फ़न, उन बाबति कचेरी कयूं। जी दिलीप, पड़े जा कुल घणा क़िस्म आहिनि? 4 क़िस्म आहिनि। कहिड़ा कहिड़ा? 1 धड़ो, 2 धड़ो, 3 धड़ो, 4 धड़ो। अच्छा, हीउ जेको चवंदा आहिनि कारो काकरेचो, उहो छा? उहे हुनमें विच ॻाढ़ो हूंदो आहे ऐं पासा कारा हूंदा आहिनि। अच्छा, उनखे काकरेची चइबो आहे। अच्छा, ॿियो कारो ऊदो जेको चइबो उहो सॼो ई कारो हूंदो आहे। उहो कारो ऊदो सॼो कारो हूंदो आहे? हा। अच्छा, काकरेची वरी विच ॻाढ़ो हूंदो आहे। अच्छा, ही काकरेची छो चयो वियो? छाजे करे लफ़्ज़ काकरेची छो आयो? काकरेची रंगण करण में थोरो ॾुखियो आहे। अच्छा, इन ई करे माण्हू पंहिंजे धीअनि खे हिकिड़ो ॾियनि था। सुहिणो लॻंदो आहे? सुहिणो बि आहे। चवनि था त तुंहिंजे पीउ तोखे कहिड़ो काकरेची ॾिनो ॾाज। कहावत चवल आहे, तुंहिंजे पीउ तोखे कहिड़ो काकरेची पड़ो ॾिनो ॾाज में। अच्छा, इन ई करे ॾियनि था। माना इहो हिकिड़ो बाक़ाइदा मेहणो आहे? माना हा। छा चवंदा आहिनि? तुंहिंजे पीउ तोखे कहिड़ो काकरेची ॾिनो ॾाज में। वाह, इहो माना पंहिंजे थरी लिबास आहे, माना मारवाड़ी थरी राजस्थानी ढाटकी। जी हा। माना ढाट जो राजस्थान जो, कच्छ जो, जी हा, कच्छ भुज राजस्थान, ढाट, थरपारकर पुराणो, ही जेको इलाइक़ो आहे पंहिंजो, इन इलाइक़े में ही माना कल्चर पहिराण जे तौर ते माना इस्तेमालु थींदो। अच्छा, हाणे ही अवां वटि हिते त आहीं त मुंहिंजे ख़्याल में ही सम्झो त जहिड़ो कर अवां जो ही चोथों नस्ल हिते ही कमु करे पियो। ईअं? जी हा। न तव्हांजे तव्हांजो ॾाॾो, हुन खां पोइ तव्हांजो वालिद साहिबु, हाणे तव्हांजा पुट ऐं ॿिया जेके घर जा भाती आहिनि उहे सभु इहो कमु कनि पिया? जी हा। सभु सिखी विया आहिनि? हा। अच्छा, सेखारींदा वियो? जी हा। अच्छा, हाणे इहो कपिड़ो आहे, इनखे छा चइबो आहे कपिड़े खे? इहो पापलीन आहे। पापलीन? वाफ्तो बि चवंदा आहिनि? वाफ्तो बि चवंदा आहिनि। अच्छा, हाणे ही तव्हांखे माना कीअं मिलंदो आहे? धड़ी जे हिसाब सां? ही मीटरनि ते मिलंदो आहे। फैसलाबाद खां ईंदो आहे कपिड़ो। अच्छा, मीटर जे हिसाब सां। अच्छा, पोइ अव्हांखे ज़ाहिर सॼो गॾु घुराइणो पवंदो हूंदो? जी हा, गंठ अचे थी हिन जी 1200 मीटर जी, उहा वठी था अचूं, पोइ हिनखे कटी ट्रक गंठ अचे थी, गंठ जी। अच्छा, 1200 मीटर जी? 1200-1300 मीटर जो कपिड़ो गॾु अचे थो, 1250 मीटर। अच्छा, अभी हिकिड़े मरहले में घणो कपिड़ो घुराए वठंदा आहियो अंदाज़न? असीं बसि हिकिड़ी गंठ घुराईंदा आहियूं, वरी ख़तमु थींदो आहे, वरी ॿी गंठ। अच्छा, उन हिकिड़ी गंठ में घणा पड़ा तयारु थींदा आहिनि? तक़रीबन 160-170 पड़ो तयारु थींदा आहिनि। घणा? 160-170। 160-170। पर पड़ो जेको आहे रवाज छा आहे? माना डेली तव्हां वटि ही तव्हां माना ठाहियो पिया, छापियो पिया, हले थो रोज़ानो? हाँ, कॾहिं हले थो, कॾहिं कोन थो हले। अच्छा,
हाँ इन में मेहनत जो कम तमाम घणो है। हाँ मेहनत हाँ न मेहनत आई हाँ इन में जो बधाई कबी है जेके बोली में जो चइबो नाटकी बोली में छा चइबो भिंडी भिंडी। अच्छा वो केर ठाहींदो है ये मायूं घरन में बदन दियो। अच्छा जी हाँ उनमें मायन में ख़ास तौर ते उम्र माना पोड़न पोड़न डोकरन जी डोकरियूं पोड़ियूं बि बदन थियूं नंढियूं बि छोकिरियूं बि बदन थियूं। अच्छा जी हाँ अच्छा हाणे उन्हनि में उन्हनि खे पढ़ाई जो जेको मुख़्तलिफ़ रेट है बधाई जो बधाई ते आहे रेट। अच्छा जहिड़ी सुहिणी बधाई ओड़ो सुहिणो रेट हाँ उन जहिड़ो सुठो बध हूंदो आहे उन जा वधीक पैसा मिलंदा। जंहिं शइ सां ॿधबो आहे न उनखे छा चइबो आहे भोगड़ी भोगड़ी उहा छा में ठहंदी आहे उहा इन ईगल इडपे मञा ठाही थी। अॼुकल्ह त ईगल अचे कोन थी हुनजे जाइ ते ॿी आई आहे हिकिड़ी उन मञा ठाही थी। अच्छा पहिरीं ईगल में ठाहींदा हुआ हाणे वरी उन जाइ ते ॿी आई आहे आओ डॉलर जंहिंखे चवनि था जी आओ डॉलर मञा ठाही थी। अच्छा माना इहो सॼो हिकिड़ो फन आहे हा ये फैक्ट्री आहे हिकिड़े क़िस्म जी इन्हनि में बध वारनि जा बि पैसा आहिनि त रंग वारनि जा बि आहिनि त कपिड़े वारनि जा बि आहिनि बधाई वारनि जा आहिनि रोज़गार आहे हिकिड़े क़िस्म जो। अच्छा फुट बधण मिसाल हिकिड़ो जेकॾहिं का बि छोकिरी पूरो महीनो रोज़ जे बुनियाद ते बंध ॿधणु शुरू करे त हू हिकिड़े महीने जे दौरान घणा पड़ा ॿधी सघे थी उहो तकड़ी छोकिरी आहे त 3 खां 4 पड़ा ॿधे छॾंदी। अच्छा हाँ 4 पड़ा 3 खां 4 पड़ा ॿधे वेंदी हाँ माना जेकॾहिं उनजो विचोलो माना हिकिड़ो सुठे में सुठो ॿियो सफ़ा सुठो हाँ टियों विचोलो ॿध मिसाल तौर जो हुजे हाँ 4 पड़ा महीने में ॿधे हाँ हुनखे घणी उपत थींदी अंदाज़न वो सरासरी 1000 रुपया वठंदी 4 पड़नि जा 4000 रुपया थी वेंदा। यानी 4000 रुपया घर में वेठे वेठे रांदि रूंद कंदे कमाए सघे थी जी हाँ माना हिकिड़े क़िस्म जो इहो त घरेलू क़िस्म जी सनत बि आहे जी हाँ ईअं न जी हाँ। हाणे तव्हां हिते पर ही ज़िले उमरकोट में केस ताईं इहो पड़ो ॿधण जे लाइ मोकिलियो ही असीं अमरकोट काटियो चेला जिंजियर मिठी हा नाला खणंदा हुयो जेके बि यादि हुजनि फुलड़ा बोर अच्छा कालुंजरी पाणियो छाछरो नगर पार्कर सलामकोट इन्हनि ॻोठनि में इहो वञे थो। अच्छा तव्हां मोकिलींदा आहियो जी हाँ असीं मोकिलींदा। वाह वाह ॿधण जे लाइ जी हाँ ॿधण जे लाइ ज़बरदस्त त माना इहो त सम्झो इहो सॼो ज़िलो थरपारकर सॼो अची वियो जी हाँ। ऐं उमरकोट जा कहिड़ा कहिड़ा ॻोठ अमरकोट ये सुनोई आहे हिन में ॿधनि था। हा खेत सिंह खेरा जी न इन्हनि में कोन था ॿधनि बाक़ी हवेली में ॿधनि था। आओ हिते नई चोर में न्यू छोर पहिरियां गुलाम नबी शाह ढोर नारो हुते पिथोरो पाण खतरी आहिनि ॿधनि था गुलाम नबी शाह में ॿधनि था खिपरे में बि हथुंगे में बि अच्छा अच्छा हैदराबाद में ॿधनि पिया कराची में ॿधनि पिया मायूं हिते जूं आहिनि हुते रहनि थियूं। अच्छा वाह जहिड़े सुहिणे में सुहिणो ऐं ख़ूबसूरत पढ़ो जी अच्छा हीअ अॼुकल्ह माना कहिड़ियूं बिरादरियूं ख़ासि तौर ते इहे पढ़ो पाइनि थियूं ख़ासि करे इहो मंगरिया ऐं महर पाइनि था अच्छा तमामु घणो समाट में समाट त समाट में त ॿियूं बिरादरियूं बि पाइनि पियूं राजड़ बि पाइनि था हुन में सुमरा नोड़ी समेजा नोड़ी घटि पाइनि था सूमरा बि घटि पाइनि था समेजा समेजा बि पाइनि था घटि पाइनि था रौमा पाइनि था अच्छा रायमा पाइनि था अञा ताईं हजाम बि पाइनि था। अच्छा हा ऐं इहो ॿिया जेके ॿियूं समाट जातियूं आहिनि जेके आरीसर छछर आरीसर बि पाइनि था छछर बि पाइनि था समा बि पाइनि था अच्छा ऐं पाइनि हाणे घटि था महर ऐं मंगरियो वधीक पाइनि उहो घणो पाए तमामु घणो राजड़ राजड़ बि पाइनि था। अच्छा त माना उन्हनि वटि अञा ताईं इहा यानी परे जो क़दुर बि आहे रवाज बि आहे जी हा ॾाज में बि ॾियनि था कुंवार खे छोकिरी खे बि ॾाज में ॾियनि था 15 पड़ा 20 पड़ा 21 पड़ा जंहिंजी गुंजाइश हुजे 21 पड़ा ॾियनि था। अच्छा अञा ताईं अञा घटि में घटि 15 पड़ा ॾियनि था। वाह वाह ऐं हू जेको तव्हां चवंदा आहियो कहावत उहा वरी दोहरायो भला कहावत कहिड़ी चवंदा आहिनि काकरे तोखे पंहिंजे पीउ ॾाज में काकरे जी पड़ो ॾिनो हो छा हा इहो कीअं माना पीउ कीअं छा माना कुंवार इहो सॼो तफ़सील ॿुधायो न कीअं कुंवार शादी खे चवनि था माइट चवनि था या उन्हनि जा सहुरा चवनि था तो शादी करे तोखे काकरे जी पड़ो ॾिनो हो छा वाह माना हिकिड़ो मेहणो आहे माना मेहणो आहे हिकिड़ो त माना काकरे जी पड़ो एॾो सुहिणो ऐं ख़ूबसूरत आहे जी हा ऐं महांगो आहे महांगो आहे
वाह महिनत बि आहे हुन में। हाणे इन जे लाइ तव्हांजो ख़ासि पैगाम कहिड़ो आहे हुकूमत पाकिस्तान लाइ, त भई हिन सनत खे कीअं वधाइजे, छा कजे? बसि हीअ सनत हाणे असांजे लाइ छा कंदी, माण्हुनि जो लिबास आहे, माण्हू पूरे पवनि कोन था, इन करे महांगो बि आहे, त महांगीअ जे हिसाब सां महांगो बि आहे, पर एतिरो त महांगो बि कोन आहे। माण्हू पाइनि न पाइनि माण्हुनि जी मर्ज़ी आहे, वाह वाह, पाइण वारा पिया पाइनि।